म्यूजिकल नाइट विद कशिश में भले का अज भी असां वटि तमामु ख़ूबसूरत महिमान आहिनि। असां सां गॾु तमामु सुठी सिंगर आहे जंहिंखे वेट नथो थिए त उहो नताशा पली जो सोनिया परी जो मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। त हिकिड़े सां पुछा कीअं आहियो त ॿई जवाब ॾींदुमि। मतलब कीअं शौक़ु थियो स्टार्ट करण जो? असांजी फैमिली खे इलाही इंट्रेस्ट आहे म्यूज़िक में। खाईंदा बि ॻाइण था आहियो? ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, आगे मुझे याद नहीं है। आजकल जल्दी ऐं सस्ती शोहरत कंहिंखे मिली आहे? आसिम अज़हर। केरु आहे? आसिम अज़हर मुंहिंजो फेवरेट सिंगर आहे। अच्छा वीडियोस ठाहींदा आहियो टिकटॉक वग़ैरह भई? पहिरीं हुयो पर हाणे त बैंड थी वई। गजरी गुजर पे रहो या तदर, हाय घागर न छलकी पवे, हाय घागर न छलकी पवे। म्यूजिकल नाइट विद कशिश हर ख़मीस से रात जो 10:05 ते सिर्फ कशिश टीवी ते।